खे चयो कि हुन ॿुधायो कि असां वटि आहिनि डिस्पोज़ल साईं ॿुधायो कुझु हलनि था लेकिन मैक्सिमम कैपेसिटी में कोन हलनि था कुझु ख़राब बि आहिनि हुन मञियो कुझु ख़राब बि आहिनि पंहिंजो पब्लिक अंदरि माना तव्हां ठीकु कयो तव्हां हुनखे ठीकु कयो अगरि तव्हां खां न मूंखे तव्हां ॿुधायो इन्फॉर्म कयो मां ऑनरेबल सीएम साहब खे ॿुधायूं सही शिकारपुर ज़िले में हे आहिनि प्रॉब्लम इशूज़ आहिनि मां मिनट्स बि हिन जे लाइ मीटिंग जी नोट करायां ताकी मां मिनट्स ऑनरेबल सीएम साहब सां शेयर कंदुसि मां मथे लेवल ते ॿुधाईंदुमि कि तव्हां साईं मूंखे फोकल पर्सन मूंखे हुते हर ज़िले विज़िट कयो आहे होॾे हे कंप्लेंट्स आहिनि हे मसइला मसाइल आहिनि पब्लिक हेल्थ खे इंस्ट्रक्शन मां ॾिनो आहे कि महिरबानी करे जेका पंप डिस्पोज़ल नथा हलनि उनखे तव्हां ठीकु कयो छोकी ख़ुदा न ख़ासिता अगरि बरसाति घणी थी पोइ त ख़ुदा न शहर ॿुॾो ॾे ख़तरो थींदो हिन जे लाइ हुनखे इंस्ट्रक्ट कयो बि अगरि तव्हां हिनखे महिरबानी करे डिस्पोज़ल्स खे ठीकु कयो और हिनखे कोशिशि कयो कि पंहिंजी फुल कैपेसिटी ते हले और एक्सीडेंट खे मां हुनखे मां चयो एक्सीडेंट कंसर्न वापडा एक्सीडेंट हुन कल चार्ज वरितो मूंखे ॿुधाए पियो हुनखे मां चयो बाबा अगरि तव्हांखे अगरि बरसाति थिए कोशिशि कयो डिस्पोज़ल खे तव्हांखे बिजली ॾियणी आहे लोड शेडिंग हुते न करणी आहे तव्हांखे भली शहर जी बिजली अगरि 2-3 कलाक बंदि हुजे 4 कलाक बंदि हुजे हुते तव्हां बिजली प्रोवाइड 24 कलाक कयो ताकि डिस्पोज़ल हलेनि और ताकि पाणी जो निकाल थिए शहर खां सेवा 3 ज़िलनि जा फोकल पर्सन आहियो हिन जेके ताज़ियूं बरसाति थियूं आहिनि 3 ज़िलनि में वधि कहिड़े ज़िले में नुक़सानु थियो आहे कश्मीर में फसल थोड़ो नुक़सानु थियो आहे जेका बाद मां कल ब्रीफिंग वरिती डीसी साहब सां मरी साहब सां हुते घणी खैरो में नुक़सानु थियो आहे थोड़ा घर मर किरिया आहिनि हुते बरसाति जे जो हुते वरी बुरुस्तान जो पाणी ईंदो आहे और बाक़ी फ़िलहाल जेको आहे सिचुएशन जेको जैखाबाद में बि कश्मीर ज़िले में बि शिकारपुर में बि जिथे पाणी 3 ज़िलनि में डीसी पाण ऑन ग्राउंड हुआ एडीसी 1 ऑन ग्राउंड हुआ जेका कंसर्न तव्हांजा चेयरमैन आहिनि हर कोई ऑन ग्राउंड हो न निकाल के पाणी जो मतिलबु फ़िलहाल पाणी किथे न बीठो हा जैखाबाद में जेके कोई 2900 जेकी ज़मीन आहे हुन ते नुक़सानु थियो फसल जो हुते फसल जो नुक़सानु थियो हुनखे ॿुधायो मां चयो कंसर्न तव्हां तपेदारनि खे चयो और एकड़ हुनखे तव्हां कंसर्न खे चयो असांखे रिपोर्ट ठाही मोकिलियो ताकी असां मथे लेवल ते मोकिलियूं और जीअं मां अर्ज़ु कयो तव्हांखे हुते जैखाबाद में हुन 4 डेथ थियनि ड्यू टू रेन कश्मीर बि असांजी ईअं साॻी सूरत आहे 4 हुते बि हादसा थियनि उनखे बि मां चयो तव्हां हीअ रिपोर्ट ठाहियो असांखे मोकिलियो तव्हांखे कंसर्न ताकी मथे असां सिंध गवर्नमेंट खे ॿुधायूं जेको इंसान जी ज़िंदगी त कीमती आहे सर एक्शन वेठो आहे एवरीबडी saying कि भी असांखे तव्हां डी वाटरिंग पंप ॾियो फसल कम खणी करूं अगरि हिते असां शुरू थियो शहर खे केरु बचाईंदो ॻोठनि में ॾियूं था माण्हू ॿिन्ही खां पाणी कढी ॾियो असांखे ॿिन्ही कीअं निकिरंदो साईं असां पुछी सघंदासीं